साईं डॉक्टर साहब भलीकार करियूं था जी। थैंक यू एतिरा सुठा वर्ड्स मुंहिंजे लाइ चवण जे लाइ तमामु घणी महिरबानी। यू आर डिजर्विंग साईं। मुंहिंजो शौक़ु रहियो आहे त आउं डेली सर्च कंदो आहियां त अॼु इंटरनेशनल डे कहिड़ो आहे, छाकाणि त जेके इंटरनेशनल डेज़ हूंदा आहिनि अगरि उन्हनि खे पाण सेलिब्रेट कयूं त तमामु मुल्क खे बदिलाए सघूं था। उन में हेल्थ जा डेज़ बि हूंदा आहिनि, सोशल डेज़ बि हूंदा आहिनि, जस्टिस डेज़ बि हूंदा आहिनि, तमामु डेज़ हूंदा आहिनि। त अॼु जेको जीअं त माण्हुनि खे तव्हां इंट्रो ॿुधायो लिसनिंग डे आहे, अॼु नेल्सन मंडेला जो बि डे आहे। अॼु ॿ वॾा ॾींहं आहिनि ऐं माण्हुनि खे इहो बि ॿुधाइणु खपंदो, तव्हांखे इहो बि ॿुधाइणो पवंदो त जेको हिकु हियरिंग डे अलॻि हूंदो आहे, ही लिसनिंग डे अलॻि आहे। हियरिंग डे हियरिंग डे हिकिड़ो मार्च में मल्हायो वेंदो आहे, उहो कननि जी सिहत लाइ हूंदो आहे त जेके कन असांजा ॿुधंदा आहिनि या उन में ख़राबियूं पैदा थींदियूं आहिनि या उनखे हियरिंग एड लॻाई वेंदी आहे त उहो हियरिंग डे अलॻि हूंदो आहे, उहो मार्च में मल्हायो वेंदो आहे। ही जेको आहे हिनखे अकाउस्टिक इकोलॉजी पाण चई सघूं था, हिकिड़ी ॿुधण जी। इहो हिकिड़ो कैनेडा जो जेको आहे मेरी शेफर, उन जी बर्थडे जो ॾींहुं आहे 18 जुलाई। उन इहो इन ते रिसर्च कई, इन ते कमु कयो ऐं उन करे इहो 18 जुलाई ते मल्हायो वेंदो आहे ऐं इहो 2010 में पहिरियों दफ़ो मल्हायो वियो हुयो। त इहो जेको आहे लिसनिंग डे, इन जो मतिलबु आहे त असीं इंसाननि खां सवाइ नेचर खे, पहाड़नि खे, पाणी खे, इन्हनि खे ॿुधूं। सही सही त हू छा था चवनि, नेचर टेल अस एवरीथिंग अ लॉट बट वी आर नॉट लिसनिंग। सो तव्हां छा चवंदव, इज इट ट्रू त असां नेचर खे ॿुधण ई छॾे ॾिनो आहे या ॿुधण नथा चाहियूं, या ही ॾींहुं सेलिब्रेट करण जो इंटरनेशनल या वर्ल्ड लेवल ते सेलिब्रेट कयो वञे थो, मक़सद छा आहे? अच्छा ॾिसो, जेके बि इंटरनेशनल डेज़ आहिनि, मां अॻ में बि चई चुकुमि त असांजे मुल्क में बदकिस्मती आहे। इहा मां तव्हांखे मुबारकूं ॾींदुमि त तव्हांजी टेलीविज़न अॼु हिनखे चूंडियो आहे, न त असां वटि सेलिब्रेट न कंदा आहिनि। असां त इंटरनेशनल छा लोकल डेज़ खे बि सिर्फ़ु नाले में शाह लतीफ़ डे ते असां छुटी करे छॾींदा आहियूं। शाह लतीफ़ ते त ॻाल्हाइणु खपे, स्कूलनि में छुटी ते मोकल न करणु खपे, ॿारनि खे घुराइणु खपे। त ही जेके इंटरनेशनल डेज़ आहिनि, इन्हनि ते असांखे ज़रूरु ॻाल्हाइणु। इन में तमामु घणा डेज़ आहिनि, तव्हां वेंदव टीबी डे, मलेरिया डे, एड्स डे। त ही जेको अॼु वारो ॾींहुं आहे, मां इनखे माण्हुनि खे इहो चवंदुसि, असां बीइंग अ ह्यूमन बीइंग, अलाए छो असां सभिनी माण्हुनि खे हिकिड़ी इहा तरबियत मिली आहे त असांखे माण्हू ॿुधनि, असां ॿियनि खे न ॿुधूं। त पोइ इन जे करे घणो करे ईअं थींदो आहे त तव्हां जंहिंसां बि वेहंदा आहियो त उहो तव्हांजी अदब ॻाल्हि ॿुधी करे ऐं जवाबु ॾियणु शुरू थी वेंदो आहे। मन हू ॿुधणु घटि चाहींदो आहे, ॿुधाइणु वधीक चाहींदो आहे। ऐं मां पंहिंजी सिंध मां हिकिड़े मशहूरु माण्हू जो मां ज़िंदगी में जंहिंखां सभ खां वॾो मुतासिर थियुमि त अमर जलील तमामु वॾो लिसनर आहे। ऐं मां जॾहिं बि उन वटि मिलियो आहियां, कलाक बि अगरि मां वेठो आहियां त हू ॻाल्हाईंदो सफ़ा घटि आहे, असांखे वेठो ॿुधंदो आहे। त अहिड़ो शख़्स मूं पंहिंजी सिंध में या इंटरनेशनल मां अलाए लखे माण्हुनि सां मिलंदो रहंदो आहियां, पर इन मां ॾाढो मुतासिर आहियां त हू तमामु गुड लिसनर आहे।